अॼु असीं मौजूदु आहियूं कराची जे CU वारे इलाइक़े में जिथे मुकमल पाबंदी लगाई वई आहे ऐं मौसमियात खाते पारां ॿुधायो वियो आहे त सिर्फ़ु जेको साइक्लोन बिपर जो आहे जेको तूफ़ान आहे सामूंडी उहो फ़क़ति 300 किलोमीटरनि ते पहुची चुको आहे। जेसिताईं हिन महिल ताईं जेका सिचुएशन आहे त CU वारे इलाइक़े में 5 खां 6 फुट जेकी छोली जी लहर आहे उहा वधी चुकी आहे। वधीक तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हितां जेके समुंड जी छोलियूं आहिनि उहे कीअं वहकिरो करे रहियूं आहिनि। उन खां अलावा सिंध हुकूमत जेको आहे केटी बंदर बदीन ठटे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके माण्हू आहिनि माहीगीर आहिनि उते साहेली पट्टियुनि में रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि कढियो आहे। पर ॿिए तरफ़ हिकु इहा बि सिचुएशन हिते आहे त हिते जेकी पुलिस आहे साहिल थाणे जी पुलिस ऐं दरख्शां थाणे जी पुलिस हिते माण्हुनि खे मुकमल रोकण जे लाइ नाकाबंदियूं करे छॾियूं आहिनि। पर तंहिं बावजूद बि जेके हिते माण्हू आहिनि उहे ॾिसणु अचनि था त हिते छा मसइलो आहे ऐं छा न आहे। जॾहिं त हिते सख़्तु जेकी आहे उहा सख़्ती लॻी पई आहे तमामु घणी ऐं उन खां पोइ जेके सिंध हुकूमत आहे उन बि तकिड़ा उपाउ वठी छॾिया आहिनि। फ़क़ति 300 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। जॾहिं त मौसमियात खाते पारां इहो ॿुधायो पियो वञे त हिकु त इंडिया जे गुजरात में जेको आहे सो तूफ़ान जो सामूंडी तूफ़ान जो हिकिड़ो शदीद ख़तरो आहे उते टकराइजी सघे थो। ॿियो जेको आहे उहो केटी बंदर में जेको आहे उते तमामु वधीक ख़तरो ॿुधायो वञे पियो। जीअं त अॼोकी मौसमियाती सूरत हाल जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पिणु पई आहे ऐं कल्ह जेको आहे तूफ़ान बि हुयो जेको मिटी वारो तूफ़ान हुयो जंहिंसां शहरी तमामु घणो घबराइजी विया हुया। वधीक जेके मौसमियात खाते जी डिटेल आहे त उहा हाणे ईंदड़ 15 खां 16 जून जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे ख़तरो उन तारीख़ुनि ते थी सघे थो। वधीक जेके अपडेट्स आहिनि उहे अव्हांखे हिकु ॿी वीडियो में ॾेखारींदासीं। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम मेहदी, अवामी आवाज़ कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk